अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हींअर मौजूदु आहियां यूसी कादिरपुर ज़िला जैकमाबाद में। ही ॾिसो तव्हां मंज़र पंहिंजे अखियुनि जे अॻियां केॾो पाणी बीठो आहे। बसि ख़ुदारा कंहिं मिसकीन ग़रीब जी मदद कई वञे। ही ॾिसो सॼा घर कखावा। ही ॾिसो, अचो त कंहिं मिसकीन ग़रीब खां ही सवाल जवाब पुछा क्यों तो तव्हांजो छा सफ़र गुज़र थिए थो। ही मिसकीन वीचारा पंहिंजे घर जी कोशिश करे रहिया आहिनि। उस्ताद साईं सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। उस्ताद साईं ॾियो हाल अहवाल, बचा थियो ना? साईं घरनि जो तो बचा कोन्हे, सिरनि जो ख़ैर आहे, मालिक सिरनि जो ख़ैर करे घर कोन बचा आहिनि। असांजा ॿाहिरनि जा 5 कमरा हुया, हा, वेरांडो हुयो, दुकान हुयो, सभु ख़तमु थी विया। बसि अलाह माफ़ी ॾींदो, अलाह ख़ैर कंदो। अॼु जो सिंध जो वज़ीर आज़म जो पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे, उन अॼु सखर में दौरो कयईं, ऐलान कयो हुई जे बाबा 25,000 सभिनि खे ॾियो। उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहियो था? छा उन्हनि ऐलान कयो आहे? ईअं थींदो आहे, सिर्फ़ु बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा पैसा 25,000 वठनि, बाक़ी ॿिया ग़रीब मुतासिर न थिया आहिनि, जंहिंजा ATM कार्ड कोन्हनि, जी जी, उहे मुतासिर न थिया आहिनि। सही ॻाल्हि, उन्हनि जो हक़ न आहे। हक़ सिर्फ़ु ऐलान इहो कयईं बेनज़ीर इनकम सपोर्ट सिर्फ़ु बिलावल खे ऐं ज़रदारी खे ख़ुशि थो करे। सही आहे, बिलावल खे ऐं ज़रदारी खे ख़ुशि करे थो, छो त बेनज़ीर इनकम सपोर्ट जो प्रोग्राम आहे इन्हनि शुरू कयो आहे पीपल्स पार्टी वारनि। जी, सिर्फ़ु उन्हनि खे ख़ुशि करे थो, उन्हनि जे हवाले करे थो त 25,000 सिर्फ़ु उन्हनि खे ॾिना वेंदा जंहिंजा बेनज़ीर इनकम सपोर्ट जा कार्ड आहिनि। जी जी, हे लक सिंध में असांजे पूरे ज़िले जैकाबाद में 100 खां 70% जेको आहे उन्हनि जो ATM कार्ड न आहे, बाक़ी 30% जेको आहे उन्हनि जो ATM कार्ड आहे। सही आहे, छा असां ग़रीबनि जो हक़ न आहे? हक़ असां आहे। वटि ATM कार्ड त कोन्हे, सही सिर्फ़ु आहे, हक़ उन्हनि जो आहे। छा सैलाब मुतासिर, बोड मुतासिर, बरसात मुतासिर उहे थिया आहिनि सिर्फ़ु, सही जंहिंजा आहे, ATM कार्ड आहिनि। ठीकु बाक़ी असां ग़रीब काॾे वञूं? आहे न। अलाह भलाई कंदो। हाणे इहो ऐलान हिननि खे करणु न खपंदो हो। हर फी ख़ानदान खे ॾे हा, फी ख़ानदान खे ॾे हा। दोस्तो, ये तव्हां ॿुधो था, ही उस्ताद सही चई रहियो आहे, छो जो ज़िले में काफ़ी मुतासिर थिया आहिनि। असांजो पूरी यूसी कादिरपुर ख़तमु आहे, पूरी यूसी कादिरपुर ख़तमु आहे। कच्चा घर त टोटली मुकमल तौर ख़तमु थी विया आहिनि, ऐं जेके पक्का घर आहिनि, पक्का घर बि वेहण जे क़ाबिल न आहिनि, छो त उहे सॼा ट्रिमी पिया आहिनि ऐं हेठों फर्श खां अंदरों पाणी निकिरे थो। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। हींअर मां पूरा पक्का घर बि डैमेज थी विया आहिनि, वेहण जे क़ाबिल न आहिनि, बाक़ी कच्चा घर समूरा तबाह थी विया आहिनि। हाणे तव्हांजो उन्हनि खे मदद घणी करणु खपे। सही आहे। वज़ीर हाणे आज़म पाकिस्तान खे ऐं वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह खे घणे खां घणी मदद करणु खपे सिंध वारनि जी। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। अलाह भलाई खुशामद कंदो। न रहंदी हिते, सिर्फ़ु खुशामद ते हर कंहिंखे अलाह ॾे वञिणो आहे। 25,000 ॾियनि था सिर्फ़ु ATM कार्ड वारनि खे। छो? असां ग़रीबनि जो हक़ न आहे, असां वटि ATM कार्ड त कोन्हे। ठीकु आहे, ठीकु आहे, आहिनि जंहिं वटि ATM कार्ड कोन्हे। ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे तव्हां सरकारी नुमाइंदो बि कोई न आयो आहे, सार संभार कोई कंहिं बि न आयो आहे, न को असांखे राशन मिलियो आहे, न को असांखे टेंट मिलिया आहिनि। यकीन कंदे न, असां पंहिंजा बचड़ा कॾहिं कंहिंजे दर ते, कॾहिं कंहिंजे दर ते वञी रुलाईंदा उतां राति जो बरसाति आहे, असांजा घर त ड्रही विया आहिनि। बसि अलाह माफ़ी ॾींदो। ॿार पधर ते, छो असां प्लास्टिक वठण जे क़ाबिल बि न आहियूं, असां वटि खाद खुराक बि कोन्हे, कोई कुझु सार संभार रहण वारो कोई कोन्हे, कोई बि न आयो असां वटि। आख़िर तव्हांजो चवण जो मक़सदु छा आहे? त हाणे छा कयो? चवण जो मक़सदु इहो आहे, ग़रीब मिसकीन आहियूं, कुझु बि असां न आहे, अलाह ख़ैर करे हा, बरसाति ख़तमु थी वञे हा, त भले खणी सर्वे कनि, अचनि ॾिसनि। सही ॻाल्हि आहे। जंहिंजा घर ख़तमु आहिनि, घर नवां ॾिना वञनि, पक्का घर नवां ॾिना वञनि, ठीकु आहे। अलाह ऐं असांखे राशन जेको आहे उहो बि ॾिनो वञे, ऐं 25,000 जेको ऐलान कयईं, सही आहे, इहो हर ख़ानदान खे फी कार्ड ते सभिनी खे 25,000 ॾिना वञे। ठीकु आहे, सभिनी जो हक़ आहे, सभु मुतासिर आहियूं, सिर्फ़ु ATM कार्ड वारा मुतासिर न आहिनि, सभु ग़रीब मुतासिर आहिनि, सभिनी खे ॾिना वञनि। ठीकु आहे। अलाह भलाई कंदो इंशाअल्लाह ताला। करे ॾिसनि पूरी यूसी कादिरपुर सिटी कादिरपुर छा हाल आहे, केॾो पाणी बीठो आहे, घर ख़तमु थी विया, दुकान ख़तमु थी विया। दोस्तो, तव्हां पाण इंसाफ़ कयो त ही
उस्ताद सही चई रहिया आहे, तव्हां पाण ख़ुदि ई इंसाफ़ करे सघो था। हीउ ॾिसो मिसकिननि जा बचड़ा, हे ॾिसो बुखनि ते कहिड़े हालनि में, असां बुखनि ते हे कहिड़े हाल में, छा हाल थी वियो। हे ॾिसो तव्हां, कोई सार संभाल करणो न आहे। ॾिसो साईं, ॾिसो मिसकिन ग़रीबनि इन्हनि कहिड़ो ॾोह कयो आहे। ख़ुदा रा जल्द असां ग़रीबनि जी मदद कई वञे, जल्द खां जल्द।